न्यूज़ सिंध एक्सप्रेस न्यूज़। पूरी सिंध जियां खेरापुर में पिण सिंध हुकूमत की तालीम दुश्मन पॉलिसी ख़िलाफ़ एहतजाजी रैली कढ़ी वई। तफ़सीलात मूजिब खेरापुर में पिण सिविक सेंटर खां प्रेस क्लब ताईं एहतजाजी रैली कढ़ी वई। सिंध स्टूडेंट्स डेवलपमेंट ऑर्गेनाइजेशन खेरापुर जे तरफ़ां मुनक़िद थियल एहतजाज में तमाम सिविल सोसाइटी, सियासी समाजी अगवाननि, तंज़ीमुनि, शागिर्दनि, उस्तादनि, वालिदैन ऐं सहाफ़ी दोस्तनि शिरकत करे एहतजाज रिकॉर्ड करायो। रैलीअ सां वेचार वठींदे शागिर्दनि सैयद मुसव्विर शाह मौसवी, सैयद कलब हैदर काज़मी, समिया रज़ा बुखारी, मुदस्सिर अली डालेट, कलीमुल्ला भुट्टो, सैयद मुज़म्मिल नकवी ऐं ज़िंदगीअ जे ॿियनि शोबनि सां तालुक़ रखंदड़ शहरियुनि सिंध हुकूमत जे नाक़िस पॉलिसियुनि ते अफ़सोस ऐं गुस्से जो इज़हार कंदे चयो त हथ सां वठी सिंध जे अॻेई तबाह थियल तालीम खे वेतर वेंटिलेटर ते आंदो वियो आहे। असांजो नौजवान नस्ल तालीमी इदारा बंदि हुजण जे करे ग़लति एक्टिविटीज़ जो हिसो थो बणिजे, जंहिं करे संदनि वालिदैन पिण परेशान आहिनि। एहतजाजी रैलीअ में सिंध हुकूमत खां घुर कई वई त जल्द खां जल्द तालीमी इदारा खोले तालीम दोस्त हुअण जो सबूत ॾेई मायूसियूं ख़त्म कयूं वञनि, न त ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वसी कयो वेंदो। रिपोर्टर सैयद शफ़क़त अली शाह बुखारी, न्यूज़ सिंध एक्सप्रेस न्यूज़।